कॉलेज अंदर शागिर्दनि पुलिस विच में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में शागिर्दनि पुलिस वारनि हिक ॿिए ते लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो लाहे ॾिनो। शागिर्दनि जो चवणु हो त पुलिस एहलकार तारिक थेबो असां सां बिला जवाज़ गारगन करे रहियो हुयो। मना करण ते हुन असां सां विढ़णु शुरू करे ॾिनो। हुननि चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ पुलिस एहलकार तारिक थेबो जो चवणु आहे त कॉलेज अंदर 11हीं जो पेपर हली रहियो हो त शागिर्द पेपर ते ईंदड़ शागिर्दियाणियुनि जी रस्ते तरफ़ बीठल हुआ। मना करण ते उन्हनि मुंहुं मथां हमिलो कयो आहे।